मटियारी मां ख़बर ईंदल मटियारी वेझो ॻोठ नंगर बंपरो में नामालूम हथियारबंदन गोलियूं हणी ॻोठाणे खे क़तल करे छॾियो। नामालूम हथियारबंदन ॻोठाणे अमीर बख्श बंपरो खे गोलियूं हणी क़तल करे छॾियो। वाक़िए जी इतला ते आला पुलिस वाक़िए वारे हंधि पहुची लाश तेवीर में वठी तालका अस्पताल हाला खणाए आई, जिते फोती जे वारसनि ॿुधायो त अमीर बख्श बंपरो हाला खां ॻोठ अची रहियो हो त रस्ते में बीठल 3 हथियारबंद माण्हुनि खेसि गोलियूं हणी क़तल करे छॾियो। गोलियुनि जे आवाज़ ते असां ॿाहिरि निकिरी आयासीं त जवाबदार फायरिंग कंदा फरार थी विया। हिननि ॿुधायो त अमीर बख्श बंपरो जो पंहिंजे बिरादरी जे माण्हुनि सां पुराणो तकरार हलंदड़ हो। शक आहे त इन्हनि माण्हुनि ई खेसि क़तल कयो आहे। फोती जो लाश ज़रूरी कार्रवाई बाद वारसनि हवाले कयो वियो आहे, जॾहिं त वाक़िए जो हालात हाणे ते अञा ताईं को बि केस वग़ैरह दाख़िल न कयो वियो आहे। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।